अस्सलाम वालेकुम दोस्तों हिन महिल मां शाहूकार माण्हू ते सरमाएदार माण्हू ते ऐं माना पंहिंजो मालदार माण्हू ते माना आसूदे माण्हू ते ॻाल्हाईंदुसि। जेके आसूदा आहिनि, जेके सरमाएदार आहिनि, जेके शाहूकार आहिनि, जेके मालदार माण्हू आहिनि, उन्हनि ते ॻाल्हाईंदुसि। दोस्तों ये जेके मालदार शाहूकार ऐं माना आसूदा ऐं सरमाएदार माण्हू आहिनि, उहे पंहिंजो पैसो अल्लाह जे राह ते ऐं ग़रीब माण्हुनि ते ख़र्च नथा कनि, घटि था कनि। के माण्हू आहिनि जेके थोरा आहिनि। जेकॾहिं ही माण्हू शाहूकार माण्हू पैसो पंहिंजो ग़रीब तबके मिसकीन तबके ते ख़र्च कनि त ही काश को माण्हू ॾुखियो ॾींहुं न ॾिसे। जीअं ही पंहिंजे गाॾियुनि ते निकिरनि था, तव्हां कंहिं बि रोड सां निकिरनि था त रोड जे पासनि सां ग़रीब माण्हुनि जूं झूपड़ियूं लॻल हूंदियूं आहिनि। कॾहिं बि उन्हनि ईअं न कयो जो को तरसु खाई गाॾीअ खे लारे उन्हनि झूपड़ियुनि जी तरफ़ वञनि ऐं उन्हनि जो का सहायता कनि। ईअं नथा कनि। मां उन्हनि खे चवणु थो चाहियां, इहा जंहिं गाॾीअ ते चढ़ियो थो वठे, इहा मरण खां पोइ बि इहा गाॾी न हलंदी। इहा गाॾी सिर्फ़ु इस्तेमाल में आई आहे, वरी इहा गाॾी इते ई रहिजी वेंदी। सिर्फ़ु इहो कुझु ॾींहंनि लाइ इस्तेमाल में आई आहे बसि। इहो हर शइ, इहे पैसा, इहे जेके पैसा बैंक बैलेंस आहिनि, इहे बि सभु इस्तेमाल में नथा अची सघनि उन माण्हूअ जे। इहो मां उन्हनि आसूदनि शाहूकार मालदार माण्हुनि खे ॿुधाइण थो चाहियां। उहे पैसा सभु बि हुन जे इस्तेमाल में न अची सघंदा आहिनि। इहे सभु जेके ज़मीनूं हज़ारे जरेबनि जो जेको अनाज आहे, उहो बि उन जे इस्तेमाल में न अची सघंदो आहे। महीने में वधि हिकु मण अनाज मस खाई सघंदो। 40 किलो, 40 किले खां वधीक न खाई सघंदो सॼे महीने में हिकिड़ो माण्हू। उहो मालदार, उहो जेको शाहूकार माण्हू, माना 12 महीननि में हिकु माण्हू 12 मण मस खाईंदो। हिन जो उहो अनाज, उहे पैसा, उहे कहिड़े कम जा जेके कंहिं ग़रीब जे लाइ इस्तेमाल में न आया। बाक़ी उहो अनाज मार्केट में मोकिलींदो, उहो पैसे जे सूरत में हिन खे पैसा मिलंदा। बाक़ी अनाज मार्केट में पैसनि ते मोकिलींदो, बाक़ी इस्तेमाल में न आयसि, पाण पंहिंजे इस्तेमाल में न आयसि। उहे पैसा बि जेकॾहिं का शइ वठंदो वेंदो, सिर्फ़ु महदूद थींदो। उहे शइ कहिड़ी शइ चोरींदो, कहिड़ी शइ मानींदो। मां इहो थो चवां, जेकॾहिं का फ्रूटनि जा बाग़ अथसि त सभिनि फ्रूटनि जे बाग़नि मां सभिनि वणनि जा उहे फ्रूट न खाई सघंदो। उहे बि ॿियनि जे हवाले थींदा, उहे वेंदा, उन्हनि जा पैसा हिन वटि सिर्फ़ु ईंदा। उहे मार्केट में वेंदा, हिन वटि पैसा ईंदा। बहरहाल उहे पैसा, इहे जेतिरा मेरे हथु करे किरोड़नि जे तइदाद में, खरबनि जे तइदाद में उहे पैसा खाइबा त न सिर्फ़ु बादाम खाए, पिस्ता खाए, कहिड़ियूं बि शयूं खाए, सिर्फ़ु ॿुधायांव थो त इन्हीअ खां वधीक खाई नथो सघे। 40 किलनि खां वधीक खाई नथो सघे महीने में। पोइ इहा सोच छो नथो रखे त इहे शयूं मुंहिंजे आरज़ी आहिनि, इहे मां खणी बि क़बर ताईं कोन वेंदुसि। इहे खणण जा बि न आहिनि। तंहिं करे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पंहिंजे हथनि सां हिन महिल ॾियो, उहो बहितरु रहंदो। जॾहिं पंहिंजे हथनि सां ॾींदे त उन जो सवाबु बहितर घणो मिलंदो। जेकॾहिं मरण खां पोइ तव्हां उहद जेतिरो जबल जेतिरो ख़ैरात कयो, उन जो सवाबु खारक जे खखली जेतिरो। पोइ मरण खां पोइ बि उहो सवाबु माना मिलंदो, मगर उहे ॿिया हुन जे नाले ते ॾियनि वल न ॾियनि। तंहिं करे पंहिंजनि हथनि सां ॾियो। चवंदा आहिनि ॾियणु ॾुखियो आहे, ॾेह बि छॾणु ॾुखियो आहे। असुली मसइलो आहे त अकेलो आयो ही हिन धरती ते, अकेलो आयो ही, अकेलो ई वञिणो अथई।
अकेलो ई वञिणो अथई, ॿियो को बि न हलंदई, न पुट हलंदई, न ॿाहिरि हलंदई, न ज़ालूं हलंदई, न मिल्कत हलंदई, न इहे गाॾियूं हलंदई, इहे सभु कुझु इते रहिजी वेंदा। काफ़ी अहिड़ा वाक़िया थिया। असांजे आॾो अमीर तरीन माण्हू हुया, किन्हनि जा मां नाला तोखे कहिड़नि जा ॿुधायां, उहे वॾनि गाॾियुनि ते चढ़ंदा हुया, हर शइ हिते छॾियूं हलिया विया। दुनिया फानी आहे, मगर पंहिंजो किरदारु सुठो बणायो वञे, उहे अलाह जे राह में काफ़ी ख़र्च करे त उन जे मरण खां पोइ हू तारीख़ में हिकु अहम सितारो बणिजी वेंदो आहे। हू तारीख़ में माना लिखिबो आहे, कई हज़ारे सालनि ताईं हू न मरंदो आहे ऐं हुन जो नालो निशान ज़िंदा हूंदो आहे। तंहिं करे कंहिं बि इदारनि में न त ॿियनि माण्हुनि ते पाण वञी ख़र्चु नथा करे सघो त को के इदारा खोलियो जेके इंसान जे भलाई लाइ इदारा हुजनि, उहे इंसान जे खे सहूलियतुनि ॾियण जा इदारा हुजनि, उहे इदारा खोलियो, त बि तव्हांजे दुनिया बि ठही पवंदी, आख़िरत बि ठही पवंदी। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तो।